जी हाँ बिल्कुल नाज़रीन, मां इन वक्त मौजूद आहियां तालका ठरी मीरवा जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में। मां खे ॿुधाईंदो हलां त खैरपुर ज़िला जे केतिरनि ई इलाइक़नि में खजियुनि जी वाढी जेका आहे उहा शुरू थी चुकी आहे। जीअं त पूरी सिंध में गर्मी जी शिदत बि वधीक आहे ऐं हितां जा मज़दूर जेके आहिनि उहे गर्मी जी शिदत में जेके आहिनि पंहिंजी मज़दूरी ऐं पोरियो करे रहिया आहिनि ऐं हितां जा ठेकेदार जेके आहिनि जेके खजियूं खणी करे खजियुनि जा जेके ॿुहारा कटे करे छुहारा या कतल ठाहे करे जेके मंडियुनि में जेके अॻिते पहुचाईंदा आहिनि ऐं जेके हितां महिनत करे जेके पंहिंजे मज़दूरनि सां गॾु हिते जी कोशिशि बावजूदि या कतल पचाए करे खैरपुर पहुचाईंदा आहिनि। अचो त वधीक उन्हनि मज़दूरनि खां ऐं ठेकेदारनि खां पुछा कयूं त हू कहिड़े तरीक़े सां कतल पचाईंदा आहिनि ऐं छुहारो कहिड़े तरीक़े सां पचाईंदा आहिनि, उहो कीअं पैक करे खैरपुर ज़िला जी मंडी में पचाईंदा आहिनि। अचो त वधीक पुछूं मज़दूरनि ऐं ठेकेदारनि खां। एॾी जेका तपश थी पई हले, तव्हां उन जे बारे में छा चवणु चाहींदो ऐं जेको तव्हां गर्मी जी मौसम में जेको तव्हां पोरियो करे रहिया आहियो उन हिसाब सां तव्हां छा था चवणु चाहियो? गर्मी ॾाढी आहे, मज़ूरी कान्हे का, न त चाड़प जी मज़ूरी 1000-1500 रुपया हुजणु घुरिजे। असांखे 30 रुपया खजी ते मिले थी, 20 रुपया वधि में वधि। मज़ो न आहे। इमरान ख़ान असांखे धोई छॾियो आहे, महांगाई धार कई अथई, ग़रीबनि ते ॾंडो धार हलायो अथई। हिकिड़ी जेका आहे जेका कतल जी जेका पेटी आहे उन ते तव्हां केतिरी महिनत कंदा ऐं कहिड़ी उन ते केतिरी महिनत करे उहा तयारु करे उहा मार्केट में कहिड़े हिसाब सां पुॼाईंदा? साईं हिन में तेल ॾींदा आहियूं, पेटी आहे, हिन में साईं कोका, हिन साईं ख़र्चा बाक़ाइदे ख़र्चा। रेट कुल 1000-1500 2000 रुपये कोन्हे कतल जो। ॿी जेका शइ दुकान वटि हर शइ महांगी आहे, असांजी खजी खे सिर्फ़ु रेट न आहे बसि। हितां जा जेके ठेकेदार आहिनि जेके खजियूं खणंदा आहिनि जी, उन्हनि खे केतिरे क़दुरु बचत थींदी आहे ऐं उहे मज़दूर खे घणी तारीख़ ॾींदा? बसि मज़दूर जी मज़ूरी आहे 400-450 ज़ोरी, बाक़ी हाल कोन्हे ग़रीबनि जो। माना जेको आहे ख़र्चु वधीक आहे, अधु ते अधु ख़र्चु आहे। 50,000 जो बाग़ आहे त 30,000 ख़र्चु उन ते आराम। असां था चाहियूं त रेट थिए तॾहिं ॿ रुपया असांखे सही मिलंदा। हाणे रेट न आहे त पोइ ॿ रुपया काॾों मिलंदा? न हे 50 फुट जी जेका खजी आहे 100 फुट जी, उन ते तव्हां मथे चढ़ी ईंदा आहियो, तव्हांखे भउ न थींदो आहे? भउ न थींदो आहे, कुझु बि न थींदो आहे। असांजो तजुर्बो थी आहे, हींअर 92 खां वठी असांजी चाड़प थियल आहे, त हाणे तजुर्बेकार थी विया आहियूं। असांखे को भउ वउ न आहे हिन में, बसि अलाह पनाह ॾींदो वधीक। हाणे तव्हांखे घणी तारीख़ ॾींदा आहिनि खजी ते या हिकिड़ी खजी ते तव्हांखे? हिकिड़ी खजी ते मुक़ररु 50 रुपयो फी आहे, पोइ 1000 रुपयो ॾियाड़ी ज़ोरी था कयूं, माना 700-800 पोइ बि विया ई न आहिनि। न उहो सिर्फ़ु तव्हां खारकूं कटींदा हो या शुरू खां वठी जॾहिं खजीअ में नर ॾिबो आहे उन खां तव्हांजी टोटल 50 रुपया? टोटल जेका आहे 200 रुपया खजी ते आहे असांखे। माना हिन में नर थी वियो, छांग थी वई, लमक थी वई, कटाई थी वई, इन में 200 रुपया असांखे फ़ी मिलंदी आहे माना खजी ते। हाणे जेके तव्हां खारकूं तयारु कयूं आहिनि मिसाल तौरु, उहे हाणे मंडियूं जिते तव्हां पुॼाईंदा उहे मंडियूं खुलियूं आहिनि या न? खुलियूं आहिनि, हले थो पोइ कारोबार, पर रेट न आहे, मज़ो न आहे। तव्हां सां हितां जा ठेकेदार जेके आहिनि उहे कहिड़ो रवैयो रखंदा आहिनि? असां रवैयो सही था रखनि, पर मज़ूरी मज़ो न आहे। मज़ूरी में उहो कहिड़े हिसाब सां मज़ो न आहे? थोरो मज़ो इन जो न आहे जो हाणे 3-4,000-5,000 रुपया वञे थी कतल मण, असांखे कुल था मिलनि 2000 मण ते, 200 रुपया मण ते था मिलनि कुल। पोइ इन में असांखे पोइ बि न मिले त पोइ 300 रुपया मज़ूरी हुजे खजी हिकिड़ी ते। इन खजीअ जे हवाले सां हुकूमत खां कहिड़ो मुतालबो करणु था चाहियो? मुतालबो इहो ई आहे त असांखे रेट मिले, हिन में मुतालबो सही थी ईंदो मज़ूरनि खे। अगरि तव्हां ठेकेदार आहियो, तव्हांखे 2 रुपया बचंदा त असांखे 2 रुपया ॾींदव। जे सेठनि खे 2 रुपया न बचंदा त पोइ चवंदा त असां पूरा लॻा पिया आहियूं, नथा ॾे। कतल जो रेट मिलंदो आहे 700-800 रुपया, सील जो दंग, खारक जेका हूंदी आहे छुहारो 1000-1200 रुपया। पैसा मर्ज़ी ते, मज़दूरनि जा पैसा कोन था बाग़नि में निकिरनि, घर जा कपिड़ था खपायूं। हाणे तॾहिं खपाइण जे लाइ हाज़िर आहियूं, को ॾींहुं वठे न। इन में तव्हांखे घणो मुनाफ़ो पियो आहे या नुक़सानु पियो? मुनाफ़े जो ॾींहं ई कोन्हे, को घाटे ई घाटे जो ॾींहुं आहे। ऐं हाणे वरी जेका मौसम जेका ख़राबु लॻी पई आहे मींहं जे हिसाब सां जेके अची आहे त पोइ त बसि सिंधु दरिया में सभु वञी किरंदा, बरसाति लॻी त बसि ॿियो छा कंदा?
सिंधु दरिया में किरंदा बरसात लगी सॼा भागाई छेड़ी खां वठी चोड़ी खां खैरपुर सॼो ज़िलो। हाणे मंडी जेका जिते जिते तव्हां कतल पहुचाईंदा उहा मंडी खुली आहे या न? उहा खुलियल आहे। उहा तव्हां कतल वठे थी? हा वठे थी भई। केतिरे रेट ते वठे थी? बस 500-600 रुपया मण खाण। इन खां जेका असील कतल आहे जेका तव्हां पेटी में जेका बंदि करे मोकिलींदा उहा उन जो घणो रेट आहे? उहा 1000-1200। उन खां वधीक अथसि हिकु बादाम वारी आहे उहा 6000 4000 2000 में उहा बादाम थो पए। हीअ जेका हिते आम ख़ासि खां 1000-1200। हुकूमत खां कहिड़ो मुतालबो करणु था चाहियो? हुकूमत सां मुतालबो आहे त असांखे जे रेट सही ॾियो, ख़रीदारी सही कनि, वापारी रेट सही ॾियनि कोन था। चए इंडिया बंदि आहे। जेका वाढी पई थी हले उन में तव्हां कीअं था गुज़ारियो? बाबा गर्मी आहे ॾाढी, खजनि खे रेट न आहे, असां काॾे वञूं ग़रीब। इमरान ख़ान जाड़े काॾे महांगाई करे छॾी, असां ग़रीब काॾे वञूं? हे अटो आहे त खंडु कान्हे, जे खंडु वठी था वञूं त अटो कोन्हे, वञूं काॾे? जाॾो काॾो तेल महांगा, किराया महांगा, असां ग़रीब माण्हू मज़ूरी करे करे मरी विया आहियूं, सफ़ा थकी पिया आहियूं असां। तव्हांखे खजीअ जो रेट जेको आहे कतल जो, फसली ऐं असील जो घणो रेट मिले थो? रेट आहे ई कोन। 400-500 रुपया सेठनि खे चओ त जाॾो काॾो कमीशनूं बि असांजे मथां, दलालियूं बि असांजे मथां, ज़ुल्म आहे जाॾो काॾो असांजी पूरी किथां थिए? जेके वॾा दलाल आहिनि उहे पंहिंजे घर था भरनि, असांखे बसि इहे वञी पला पूरा था पवनि। हुकूमत खां कहिड़ो मुतालबो करणु था चाहियो? हुकूमत खां मुतालबो इहो था चऊं त असांखे सस्ताई खपे। जे मिसाल जीअं गिह आहे, खंडु आहे, खंडु हिन महिल 100 रुपए किलो करे छॾी अथसि। जेको सौदो आहे जे बाज़ार में वञी त असांजी खजियुनि खे रेट ई न आहे। जे खजूं वठूं था त असां घाटा भरे भरे पंहिंजा घर तबाह करे छॾिया। असां काॾे वञूं ग़रीब माण्हू? वापारु कीअं कयूं असां? कहिड़े हिसाब सां कयूं? जाॾो वञ त जेको वापारु आहे ॿ खई वेठो आहे। जे मिसाल इमरान ख़ान चढ़ियो आहे, असां वोट ॾेई हुनखे कामयाबु कयो आहे, हिन महिल असांजी उबती खलथो लाहे, सुबती त लाहे न। हिन महिल जाॾो काॾो महांगाई थो करे, कुझु त ग़रीबनि खे सहूलियत ॾिए न। ग़रीब काॾे वञनि? ग़रीब न मरे न ॼमे। असां छा कयूं? कहिड़ो मुतालबो कयूं? असां काॾे वञूं? असां न मज़ूरी आहे, बेरोज़गारी आहे, न का नौकिरी, सॼो ॾींहुं ॾिसींदो पुठियूं भाड़ा लॻा पिया आहियूं, खमीस न आहे कुलनि ते, काॾे वञूं असां? जे गंजी था वठूं त खमीस कान्हे, जे खमीस था वठूं त गोॾ कान्हे, वञूं काॾे असां? ग़रीब कहिड़ी शइ वठी असां पूरी कयूं? किथां आणियूं असां? इमरान ख़ान त वेठो आहे थियो रुॻो ठठियूं कुर्सियुनि ते, असां काॾे वञूं ग़रीब माण्हू? शाम जो मज़ूरी कयूं, बचनि खे ख़र्च नथा ॾियूं त काॾे वञूं असां? बचा उहे बुख ते था तव्हां कनि, असां कहिड़े पासे वञूं? ॿुधो त खजियुनि जी कटाई जेका थी रही आहे उन में आबाइनि खे जेके हितां जा मज़दूर आहिनि ऐं जेके हितां जा जेके ठेकेदार आहिनि उन्हनि खे तमामु घणी मुश्किलात थी रही आहे। हिन अहिड़ी महांगाई जे दौर में जेका 400 या 500 रुपया तारीख़ आहे उन में इन्हनि मज़दूरनि जी या ठेकेदारनि जी जेका आहे उहा पूरी नथी पवे। ऐं अॻिते जेको आहे कतल जो रेट न आहे, इंडिया सां वापारु जेको आहे उहो बंदि थी चुको आहे। इन करे खजियुनि खे रेट न मिलण करे हितां जा जेके खजियुनि जा ठेकेदार ऐं मज़दूर जेके आहिनि सख़्तु परेशान आहिनि। 300 या 400 रुपए मां उन्हनि जो चवणु आहे त असांजी पूरी नथी पवे। उन्हनि वधीक आला अमलदारनि खां इहो मुतालबो कयो त खजियुनि जो रेट जेको आहे उहो वधायो वञे ऐं जेको पेटीअ ते जेके ॿ रुपया रक़म जेको आहे रेट उहो वधायो वञे, जीअं असांजा सुठे नमूने सां घर ऐं असांजी पंहिंजी परवरिश थी सघे। कैमरामैन अला नवाज़ दस्ती सां गॾु नियाज़ दस्ती, सोच TV न्यूज़, ठरी मीरवा।
भया बाशू